वहदहु ला शरीक लहू इह व्याहिज वीह। वहदहु ला शरीक लहू इह व्याहिज वीह। खटी जे हाराई हंधु तुंहिंजो हीअ। पाणा चवंदई पीउ भरे जाम जन्नत जो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां तव्हांजो पंहिंजो तामीर हुसैन। उस्ताद मोहम्मद इब्राहिम 13 जून 1920 ईस्वीअ ते बरतानवी हिंदुस्तान गुजरात जे केच ज़िले जे सालिया ॻोठ में जनम वरितो। उस्ताद मोहम्मद इब्राहिम 21 सालनि जी उमिरि में 1942 ईस्वीअ में गुजरात मां कराची मुंतक़िल थियो। उन खां बाद में 1955 ईस्वीअ में उस्ताद मोहम्मद इब्राहिम ॻाइण जी हैसियत में रेडियो पाकिस्तान हैदराबाद मुंतक़िल थियो। चयो वञे थो त उस्ताद मंज़ूर अली ख़ान, उस्ताद मोहम्मद जुमन ऐं उस्ताद मोहम्मद इब्राहिम 1947 ईस्वीअ में पाकिस्तान जी आज़ादीअ खां पोइ वारनि ॾींहंनि में नए रुझान ऐं अंदाज़नि खे तरतीब ॾींदे सिंधी मौसीक़ीअ में इनक़लाब बर्पा कयो। 2016 ईस्वीअ में कराचीअ में संदसि 39वीं वरसीअ ते आर्टिस्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान हिन खे ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ प्रोग्राम मुनक़िद कयो। उस्ताद मोहम्मद इब्राहिम खे 2007 ईस्वीअ में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई एवार्ड सां नवाज़ियो वियो ऐं उन खां अलावा ॿियनि केतिरनि ई एवार्डनि सां पिणु खेसि नवाज़ियो वियो। संदसि वफ़ात खां 30 वरिया पोइ तक़रीब में संदसि पुट दवा कई त उस्ताद मोहम्मद उन ॻाइण मां हो जिन पाकिस्तान में रिकॉर्ड कयल पहिरीं क़ौमी तरानो ॻायो हो। उस्ताद मोहम्मद इब्राहिम 3 मई 1977 ईस्वीअ में 57 सालनि जी उमिरि में हिन दुनिया मां वफ़ात कई, पर ॿुधंदड़नि जी दिलि में हमेशह जे लाइ जॻह ठाहे वियो। तव्हां सॼणनि खे ही मुख़्तसिर वीडियो कीअं लॻो? उमेद आहे त तव्हां सॼणनि खे ही मुख़्तसिर ऐं हिस्ट्रिकल वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। सो असांजे वीडियो खे लाइक करियो, चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजनि माइटनि दोस्तनि अज़ीज़नि सां बि शेयर करियो। त मिलंदासीं हिकु नई दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।